इलेक्शन वर्क मुहिम के सिलसिले में कश्मीर शिकारपुर इन्हे तक 192 पीपी उम्मीदवार अगूणे सूबाई वजीर मीर शबीर अली खान बिजरानी खानपुर पीएस तक 8 पीपी उम्मीदवार आरिफ खान मर पंहिंजे इलाइक़े के इतादिन रईस करीबश खान नापर मीर अमाल्ला खान बिजरानी हाफिज़ गुलाम अकबर खान पौड़ हाजी मुश्ताक अहमद मर रहमतुल्लाह खान पौड़ इमरान खान नापर गुलाम हैदर खान पौड़ ऐं ॿियनि सां गॾिजी वॾे काफ़िले की सूरत में इलेक्शन वर्क मुहिम के सिलसिले में करमपुर भरसा खानपुर के गोठ टिलू फतू पौड़ में गोठ के चंगन मुड़सन बशीर अहमद खान पौड़ हाजी खुदारनो खान पौड़ नज़रमंद खान पौड़ वहीद अहमद पौड़ जावेद अहमद पौड़ मोहम्मद खुश पौड़ जी ओताक ते पहुता पीपी अगवाणन के काफ़िले की आमद के मौके ते काफ़िले मथा गुलन की वर्खा करे हिमायती नारन सां वालिहाना इस्तक़बाल किया वियो। इन मौके ते पीपी अगवाणन मीर शबीर अली खान बिजरानी ऐं आरिफ खान मार चयो त पीपी अवामी ऐं जमहूरी पार्टी है जेका अवाम की खिदमत ते यकीन रखे थी। उन्होंने चयो त 8 फरवरी तीर ते ठप्पो हणी असांखे कामयाब कंदा त जीअं इलाइक़े जी अवामी खिदमत वारे जज्बे ऐं मिशन के जारी रखी सघिजे। गोठ के चंगे मुड़सन बशीर अहमद खान पौड़ हाजी खुदारनो खान पौड़ ऐं ॿियनि चयो त असीं पीपी में अॻु ई ऐलान करे चुका आहियूं। उन्होंने चयो त अवी मोज़ीन असांजा वॾा आहियो, असीं पंहिंजे 1000 वोटरनि समेत मीर शबीर अली खान बिजरानी ऐं मीर आरिफ खान मर जी हिमायत जो ऐलान कयूं था। ऐं उन्होंने चयो त 8 फरवरी तीर ते ठप्पो हणी पंहिंजे उम्मीदवारनि खे कामयाब कंदासीं। हर वक़्तु आगारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।